आम पेरेंट खे शायदि इहो बि ख़बर न आहे त असांजो जेको ॿारु आहे अगरि उनखे उहो स्कूल गोइंग अञा ताईं स्कूल गोइंग खां त पोइ डिफरेंट शयूं थींदियूं आहिनि, पोइ बाद में ख़बर पवंदी आहे त असांजे ॿारनि जी आईसाइट बि इफेक्ट थी आहे। त आईसाइट खे छा सही एज आहे, छा सही टाइम आहे, छा सही पैटर्न आहे, कहिड़नि टाइमनि ते उहे टेस्ट कराया वञनि जंहिंसां अगरि ख़ुदा न ख़ास्ता अगरि को नुक़सानु थियो बि आहे त तव्हां उनजो मज़ीद नुक़सानु न थिए। अच्छा, हिकिड़ो त जेतिरा बि ॿार स्कूल गोइंग थींदा न, जॾहिं स्कूल में एडमिशन थिए थी 5 सालनि जे ॿार जी, त उन्हनि जूं अखियूं चेक थियणु खपनि। उहो थींदो छा आहे त जेकॾहिं असांजी जेका अखियुनि जी डेवलपमेंट आहे आईसाइट जी न, उहा 9-10 सालनि खां पोइ रुकिजी वेंदी आहे। अगरि कंहिं बि ॿार जी नज़र पहिरियां घटि आहे, ऐं कई ॿारनि में ईअं थींदो आहे त हिकु अखि में हुनखे फुल नज़र अचे थो, हिकिड़ी में नज़र घटि हूंदी, ईअं बि थींदा आहिनि। पोइ जॾहिं छा थींदो आहे त उहा जेका सुठी अखि आहे उहा हुनजी कमु कंदी रहंदी आहे, ॿी अखि लेज़ी आहे थी वेंदी आहे, उहा पोइ परमानेंट लेज़ी आहे थी वेंदी आहे। अगरि 10 सालनि खां पहिरियां हुन चेक न करायो ऐं हुनखे चश्मे जी ज़रूरत आहे, हुन न लॻायो, त इहो मस्ट आहे त स्कूल गोइंग ॿार जी नज़र चेक थियणु खपे कंपलसरी। जीअं मां अॻु में थैलेसेमिया जो ज़िक्र कयो, त उन ते इहो आहे त ॿियनि मुल्कनि इन ते जीअं अमल वरितो आहे त शादी खां अॻु में जेके उहे करनि था शादी, त उन्हनि जो ब्लड चेक थिए त आया उन्हनि जी को उनमें थैलेसेमिया जो हो त न आहे रिस्क, त ॿियनि मुल्कनि ईअं कंट्रोल कयो आहे। त ही अखियुनि जो चेकअप तव्हांखे उन में ॿारनि जो करायूं, न त उहो परमानेंट लेज़ी आहे थी वेंदी। प्री टर्म जो मूं ज़िक्र कयो। हाणे इन में माना जेके असांजो ॿार आहिनि, असां त सभिनी बीमारियूं जेतिरे टाइम सां उनजो इलाजु नथो थिए त पोइ त उहो माना हिकिड़ो लेंदी थी थो वञे न। जीअं औरत आहे, पाण वटि सहूलियतूं न आहिनि, वैक्सीनेशन जूं न आहिनि, ॿारनि खे बि वैक्सीनेशन कंप्लीट थियणु खपे, त उन्हनि जो कोर्स नथा कराइनि त उन्हनि खे बीमारियूं लॻनि थियूं। ऐं कई माण्हू आहिनि जेके वैक्सीनेशन खे ख़राब था सम्झनि, उन्हनि खे सम्झाइणो पवंदो। कंहिं ज़माने में हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो त पाण खे माता जा दाणा निकिरंदा, जेको अॼु तव्हांखे हिकिड़ो बि माण्हू नज़र नथो अचे, स्मॉल पॉक्स। उहा वैक्सीनेशन थी त अॼु दुनिया में ई उहा ख़तम थी वई आहे, स्मॉल पॉक्स जो वजूद ई न आहे। जीअं ॿिया मुल्क पोलियो खां फ्री थी विया आहिनि। हाणे वेझड़ में बांग्लादेश के असां जहिड़ो ई मुल्क आहे, असांजो भाउ आहे, उनखे उन्हनि माना 3 सालनि खां पोइ 2027 में उनखे मलेरिया फ्री करे छॾींदा, माना को मलेरिया जो केस थींदो ई न। माना एतिरा हुननि स्टेप्स वरिता आहिनि। ऐं असांजे मुल्क में 1 साल में 3.5 लख केस मलेरिया जा थींदा आहिनि, 3.5 लख। माना एॾा माण्हू असांजा हुन में मलेरिया में। त इहे जेसि ताईं असां प्लानिंग न कंदासीं अचीवमेंट लाइ, त अचीवमेंट थींदी कोन। त असांखे हिकिड़ो माना प्लानिंग मस्ट आहे। स्पेसिफिकली आइज़ जे लाइ मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि, छो त अॼु असांजा नंढा ॿार जेके आहिनि उहे इफेक्टेड आहिनि आईसाइट खां। त ज़ाहिर आहे जेको सुभाणे ॿारु वॾो थींदो, उनजी जनरेशन ठहंदी, उहा इन खां वधीक एक्सपोज़ड हूंदी। उन्हनि जे लाइ छा टाइम तव्हांखे सही थो लॻे आईसाइट जे चेकअप जे लाइ? अगरि तव्हांजी नॉर्मल आईसाइट आहे, तव्हांखे लॻे पई तव्हांखे नंढपण में चश्मो न लॻो आहे, नॉर्मल साइकिल छा आहे चेकअप्स जो? अच्छा, हिकिड़ो त जे अर्ली स्टेज ते पाण चयोसीं त 5 सालनि जो ॿारु टेस्ट कराए। पोइ जॾहिं पाण मथे था अचूं त 40 खे क़रीब जॾहिं पाण पहुचूं, ॿियो त जेको बि चश्मो लॻाईंदो आहे न, उहो साल में हिकिड़ो दफ़ो डॉक्टर खां चेकअप कराए। ठीकु आहे। जेको बि चश्मो यूज़ कंदड़ आहे, त जीअं पाण गाॾी जो पाणी चेक कंदा आहियूं, बैटरी जो कंदा आहियूं, ट्यूनिंग कराईंदा आहियूं, पर माण्हू हेल्थ लाइ न कराईंदा आहिनि। त उन्हनि खे साल में हिकिड़ो दफ़ो पंहिंजो चेकअप कराइनि। ॿी एज पाण जॾहिं 40 खे वेझो पहुचंदा आहियूं त सभई माण्हू, मर्द हुजनि औरतूं, उन्हनि जी वेझे जी नज़र कमज़ोर थी वेंदी आहे, उन्हनि खे बारीक शयूं नज़र न ईंदियूं आहिनि। जीअं औरत सुई में धाॻो न विझी सघंदी आहे, त उनखे चश्मो खपे, त उहो उनखे चेक कराए। ऐं ॿियो इन करे बि हूंदो आहे, डॉक्टर वटि तव्हां जॾहिं वेंदा त ॿियूं बीमारियूं बि असेसमेंट थी वेंदी। हिकिड़ो कॉमन लफ़्ज़ आहे जेको पाण खे आम सिंधीअ में कारो पाणी चवंदा आहियूं, गिलाकोमा। ठीकु आहे, हिन में को कारो पाणी अखि में कोन हूंदो आहे, पर उहो प्रेशर वधंदो आहे अखि जे अंदरि, जेको पाणी मौजूदु आहे। जीअं ब्लड प्रेशर पाण चेक कंदा आहियूं, ईअं अखि जो बि प्रेशर चेक कयो वेंदो आहे। त उहो प्रेशर जॾहिं वधे थो त 40 सालनि खां वॾनि माण्हुनि खे साल में हिकिड़ो दफ़ो डॉक्टर वटि वञनि, चेक कराइनि।
ॿियो उहे माण्हू जिन खे फैमिली हिस्ट्री आहे, उनजे माउ पीउ खे कंहिंखे कारो पाणी आहे, गिलाकोमा आहे, उन्हनि खे वञणु खपे, छो जी फैमिली सां बि मिलंदियूं आहिनि शयूं। त उहो साल में चेक कराईंदा। अगरि कंहिंखे कैटरेक्ट डॉक्टर चए थो, जेको मोस्टली 60 सालनि खां पोइ थो थिए, पर कुझु माण्हुनि खे जल्दी बि थिए थो, डायबिटिक आहिनि, कंहिंखे चोट लॻी वई उन खां थिए थो, कोई अहिड़ियूं दवाऊं खाए थो कोर्स, त उन्हनि खे जॾहिं कैटरेक्ट आहे त टाइम ते इलाज कराए, ऑपरेशन कराए। त इहे जेतिरियूं शयूं अगरि असां टाइम ते कंदासीं न त हज़ारे कॉम्प्लिकेशन्स खां बची वेंदासीं। पर असां टाइम ते न कयूं था। जीअं टाइम ते चेकअप तमामु माण्हू अखियुनि खां अलावा मां ॿुधायां त जेका असांजी यूथ आहे, साईं वेठो आहे, त 30-35 सालनि खां पोइ साल में हिकिड़ो दफ़ो सभिनी खे लिपिड प्रोफाइल कराइणु खपे। त कोलेस्ट्रॉल वधी वञे थो त माण्हुनि खे हार्ट अटैक थिए थो, त उहो साल में हिकिड़ो दफ़ो कराइनि, रोज़ न ई कराइण जी ज़रूरत। HbA1c आहे जंहिंमें शुगर जी तव्हांखे साल में हिकिड़ो दफ़ो करायो मस्ट। बाक़ी जंहिंखे शुगर आहे उनखे त फ्रीक्वेंट कराइणी पवंदी, साल में 2 दफ़ा या 3 दफ़ा, या रिकमेंड त 4 दफ़ा हूंदी आहे 3 महीने खां पोइ। लेकिन जो आम माण्हू आहे जेको पंहिंजी असेसमेंट लाइ त मां सेहतमंद आहियां, असांजे माण्हुनि जी विटामिन डी 90% माण्हुनि जी घटि आहे, छो जो पाण उस में वञूं कोन। त उन्हनि माण्हुनि खे या त विटामिन डी चेक कराइनि, वरी विटामिन डी जी टेस्ट महांगो आहे, गवर्नमेंट खे खपे त गवर्नमेंट हॉस्पिटल में अवेलेबल करे। कैल्शियम पाण वठंदा कोन आहियूं, न खीर पीऊं न ॾही खाऊं, त कैल्शियम सभिनी माण्हुनि जो घटि, हिन करे थोरो बि पाण जॾहिं स्लिप थी किरी पवंदा आहियूं त हॾी टुटी वेंदी आहे। त इहे तमामु शयूं तव्हां माण्हू मोबाइल जे ज़रिए पढ़ी बि सघनि था, लेकिन पाण माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं, स्टूडेंट्स खे अवेयरनेस ॾियूं त तव्हां थोरो हेल्थ खे पढ़ो। त हेल्थ से पढ़ंदा त हुनखे अवेयरनेस हूंदी न, त कैल्शियम तव्हांखे वठणु खपे, तव्हांखे विटामिन डी वठणु खपे, तव्हांखे ॿियूं जेके मिनरल्स आहिनि बॉडी में घटि था थियनि, या माण्हू छो था इहे गुर्दा फेल थी वञनि, माण्हू खे चश्मो छो थो लॻे। असां वटि ईंदा न पोइ कॾहिं ॿार खे चेक कंदा आहियूं त पोइ चश्मे जो नंबर ॾींदा आहियूं, त पोइ माउ पीउ उन्हनि खे उते ई डांटणु शुरू कंदा आहिनि, डॉक्टर साहब मैंने तो इसको बोला था मोबाइल इस्तेमाल नहीं करो। हालांकि उन्हनि खे इहा ख़बर न आहे त इन जो वास्तो मोबाइल सां न आहे। पर असां उनजी हिमायत नथा कयूं त उहो टाइम वेस्ट कनि, पर उनजो काज़ मोबाइल न आहे, कंप्यूटर न आहे। उनजो काज़ इहो आहे त असांजी अखि जी साइज़ में, आई बाल में, मिलीमीटर में या नंढी थी वञे या वॾी थी वञे। जीअं पाण पढ़ियो फिजिक्स में त रिफ्लेक्शन रिफ्रैक्शन थींदो आहे। पाण लाइट हिते टॉर्च हणंदासीं त हीअ जीअं ओपेक आहे त उहा माना वापसि ईंदी, पर हुन शीशे ते हणंदासीं त हुन मां गुज़री वेंदी, पर रिफ्रैक्ट थींदी। त अखि असांजी माना ट्रांसपेरेंट आहे, त हुन में इमेज जेको अंदरि वञे थो, साइज़ नंढी वॾी थियण सां उहो प्रॉपर जॻह ते फोकस नथो थिए, त उनखे शीशो लॻाए उनखे फोकस थो कयो वञे। पोइ कंहिंखे माइनस में, कंहिंखे प्लस में चश्मो लॻे थो। हिकिड़ा मायोपिक आहिनि, हिकिड़ा हाइपरमेट्रोपिक। त इहे माण्हुनि खे नॉलेज ज़रूरी आहे।